वेलकम बैक नाज़रीन। सबका पहिरीं अवां खे आगाह कंदासीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन लाहौर भुट्टो ज़रदारी दावा कया है त लॉन्ग मार्च सां हुकूमत खे राय ॾेखारींदासीं। यूसुफ रज़ा गिलानी सां गॾु मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे हुन चयो त पाकिस्तान जे अवाम जो मुतालबो आहे त असां हिन हुकूमत जे ख़िलाफ़ रोडनि ते निकिरूं ऐं असां CAC में फ़ैसिलो करे वरितो आहे। असां 27 फरवरी ते हुकूमत ख़िलाफ़ निकिरंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां ज़रूरी तरीक़े सां हुकूमत खे कढण जी ॻाल्हि कई हुई। असां अदम एतमाद जी रिथ बि ॻाल्हि कई आहे। संदसि चवणु हो त असां वटि सेनेट में फ़िलहाल घुर्बल अंग पूरो न आहे। PP चेयरमैन चयो त आईन ऐं कानून में एमरजेंसी जी का बि गुंजाइश न आहे। सदाती निज़ाम जो शोशो असांखे ट्रैक जे बत्तीअ पुठियां पोइते लॻाइण जी बराबरि आहे। क़त्ल जे जवाबदार शाहरुख जतोई खे केतिरनि महीननि ताईं जेल बदिरां अस्पताल में मज़ाक़रनि जे मामले ते हुन चयो त शाहरुख जतोई समेत कंहिं बि कैदी खे इलाज जो हक़ आहे। वॾे वज़ीर ऐं सिहत बाबति वज़ीर शाहरुख जतोई जे मामले ते इंक्वायरी जो हुकुम ॾई चुको आहे। बिलावल चयो त हुकूमत राति जी ऊंदाही में आवाम दुश्मन मिनी बजट खे ज़बरदस्ती पास करायो। हुन चयो त मिनी बजट बि राति जी ऊंदाही में पास कई वई ऐं स्टेट बैंक बि ऐवान खां ज़बरदस्ती मंज़ूर करायो वियो, जंहिंखां पोइ स्टेट बैंक पार्लियामेंट खे जवाबदेह न हूंदी।